अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कज़्ज़ब अस्हाबुल ऐकतिल मुरसलीन। ऐका जे रहण वारनि रसूलनि खे कूड़ो कयो। ऐका असल में चइबो आहे यानी जिते घाटा वण हुजनि, अहिड़ो झंग जिते घाटा वण हुजनि। त हज़रत शुएब अलैहिस्सलाम जी यानी अहिड़े इलाइक़े में ई जेको आहे सो बेइज़्ज़त थी हुई, उते अल्लाह ताला उन्हनि खे मोकिलियो हो जिते घाटा, जंहिंजे वेझो घाटो झंग हो। चवनि था त इहो मदियन जो इलाइक़ो आहे या ॿिया हज़रात चवनि था त इहो ॿियो को इलाइक़ो आहे। ऐं हज़रत शुएब अलैहिस्सलाम मदियन ऐं इन इलाइक़े जे तरफ़ मबूस हुआ। इज़ क़ाल लहुम शुअय्बुन अला तत्तक़ून इन्नी लकुम रसूलुन अमीनुन फत्तक़ुल्लाह व अतीऊन वमा अस्अलुकुम अलैहि मिन अजरिन इन अजरिय इल्ला अला रब्बिल आलमीन। जॾहिं उन्हनि खे शुएब चयो त छा तव्हां डिॼो नथा, बेशक आऊं तव्हांजे लाइ हिकु अमानतदार पैगंबर आहियां, इन लाइ तव्हां अल्लाह खां डिॼो ऐं मुंहिंजो चयो मञो। ऐं आऊं हिन तबलीग ते, हिन कम ते तव्हां खां कंहिं उजरत जो सवाल कोन थो करियां त मूंखे का उजरत ॾियो। मुंहिंजी उजरत उन ज़ात पंहिंजे ज़िम्मे रखी आहे जेको तमामु दुनिया जहान खे जेको आहे जी परवरिश करण वारो आहे। औफुल कैल वला तकूनू मिनल मुख़्सिरीन वज़िनू बिल क़िस्तासिल मुस्तक़ीम वला तबख़सुन नास अशियाअहुम वला तअसौ फिल अर्ज़ि मुफ़्सिदीन वत्तक़ुल्लज़ी ख़लक़कुम वल जिबिल्लतल अव्वलीन। ऐं तव्हां माण्हुनि खे पूरो मापे ॾियो ऐं माण्हुनि जे लाइ नुक़सान करण वारा न बणिजो। माण्हुनि खे नुक़सान में यानी माण्हुनि जे लाइ घटिताई करण वारा न बणिजो जो तव्हां माण्हुनि खे उन्हनि जो हक़ु घटि करे ॾियो, अहिड़ा न थियो। ऐं सिधी साइमीअ सां तोरियो ऐं माण्हुनि जूं शयूं उन्हनि खे घटाए न ॾियो ऐं ज़मीन में फ़साद मचाईंदे न फिरो। ऐं तव्हां उन ज़ात खां डिॼो जंहिं तव्हांखे पैदा कयो ऐं पहिरीं ख़िलक़त खे पैदा कयईं, यानी पहिरनि खे पैदा कयईं। त हज़रत यानी हीअ जेका क़ौम हुई हज़रत शुएब अलैहिस्सलाम जी क़ौम, उहा कुफ़्र ऐं शिरक सां गॾोगॾु इहो बि उन में ख़यानत जो मर्ज़ हो, ख़यानत कंदी हुई। त उन्हनि खे शुएब अलैहिस्सलाम कुफ़्र ऐं शिरक खां रोकण सां गॾोगॾु इन खां बि रोकियो त तव्हां ख़यानत न करियो। ऐं जेका शइ तव्हां खां माण्हू माप सां वठनि त उनजी माप पूरी करे ॾियो, माप में घटिताई न करियो। ऐं अहिड़ा न थियो जेके माण्हुनि खे उन्हनि जूं शयूं उन्हनि जो हक़ु घटाए था ॾियनि। हीअ त माप जी ॻाल्हि हुई। अॻियां वज़न जी ॻाल्हि आहे त वज़न जेॾी महिल करियो त साइमी सवली हुजे, सही हुजे। उन साइमीअ में को अहिड़ो मसइलो न करियो जंहिंजे ज़रिए सां तव्हां खोट करियो। माना कंहिं बि क़िस्म जी जेका खोट आहे उहा उलमा फरमाईंदा इन में अची थी वञे। जेकॾहिं को सरकारी मुलाज़िम आहे, उहो पंहिंजी ड्यूटी पूरी कोन थो ॾिए, पघार पूरो थो खणे, या वग़ैरह वग़ैरह, भले प्राइवेट मुलाज़िम हुजे, उहो पंहिंजी जेको थो पंहिंजो कमु पूरो कोन थो करे ऐं पघार पूरो खणे थो, त इहे सभु जेके बि ख़यानत जूं सूरतूं आहिनि उहे सभु इन में शामिल आहिनि। ऐं माण्हुनि खे उन्हनि जूं शयूं घटाए न ॾियो ऐं ज़मीन में फ़साद मचाईंदे न फिरो। हीअ हिन जी ॿी ख़राबी इहा हुई त हीअ मुसाफ़िरनि खां जो माल लुटण जे लाइ उन्हनि ते धाड़ा हणंदा हुआ, धाड़ो हणी उन्हनि खां जेको आहे सो माल खसींदा हुआ। वत्तक़ुल्लज़ी ख़लक़कुम वल जिबिल्लतल अव्वलीन। तव्हां उन अल्लाह खां डिॼो, उन ज़ात खां डिॼो जे तव्हांखे पैदा कयो आहे ऐं जंहिं पहिरीं मख़लूक खे बि पैदा कयो। तव्हां खां पहिरियां जेके आया तव्हांजा अबा ॾाॾा ऐं पूरी ज़मीन वारा, उन्हनि खे बि अल्लाह पाक ई पैदा कयो आहे।
क़ालू इन्नमा आंत मिनल मुसहरीन, चयाऊं त यकीनन तूं त उन्हनि माण्हुनि मां आई जंहिं ते वॾो जादू कयो वियो आहे। हीअ जेके तूं ॻाल्हियूं पियो करी इन मां इहो आहे त यकीन आहे असांखे त तुंहिंजे मथां को वॾो जादू थियल आहे। वमा आंत इल्ला बशरुम मिस्लुना व इन ज़ुन्नुक लमिनल काज़िबीन, ऐं तुंहिंजी हक़ीक़त इन खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे। तुंहिंजी हक़ीक़त इन खां सवाइ ॿी का बि कान्हे जो तूं असां जहिड़ो हिकिड़ो इंसान आहीं, ऐं असांखे यकीन आहे त तूं कूड़नि मां आहीं। नऊज़ु बिल्लाह मिन ज़ालिक। फ़अस्क़ित अलैना किसफ़म मिनस्समाइ इन कुंत मिनस्सादिक़ीन, जेकॾहिं तूं सचनि मां आहीं त पोइ असांजे मथां आसमान जो को टुकड़ो किराए, आसमान जो टुकड़ो किराए ॾेखार, पोइ तोखे मञूं त तूं सचनि मां आहीं। क़ाल रब्बी अअलमु बिमा तअमलून, हज़रत शुएब अलैहिस्सलाम चयो त मुंहिंजो रब उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे ॼाणे थो जेको तव्हां करियो पिया। यानी मुंहिंजे रब अज़ाब मोकिलणु, कहिड़ो अज़ाब अचे, कॾहिं अज़ाब अचे, इहो सॼो फ़ैसिलो अल्लाह पाक कंदो। ऐं अल्लाह पाक तव्हांजे सभिनी करतूतनि खां वाक़िफ़ु आहे। अल्लाह पाक सभु कुझु ॾिसे पियो, अल्लाह खां का बि तव्हांजी ॻाल्हि लिकल कान्हे। पोइ जेॾी महिल बि चाहींदो ऐं जंहिं क़िस्म जो अज़ाब चाहींदो मोकिले छॾींदो। मुंहिंजो इन में कोन्हे। फ़कज़्ज़बूहु फ़अख़ज़हुम अज़ाबु यौमिज़्ज़ुल्ला इन्नहु कान अज़ाब यौमिन अज़ीम। नतीजो इहो निकितो त हुननि शुएब अलैहिस्सलाम खे कूड़ो कयो, यानी उनखे कोन मञनि ऐं उनजी तकज़ीब कयनि। पोइ उन्हनि जे मथां यानी पाछे जे ॾींहं जो, पाछे वारे ॾींहं जो अज़ाब उन्हनि जेको तो पाछे वारे ॾींहं जे अज़ाब उन्हनि खे पकड़ियो। बेशक इन्नहु कान अज़ाब यौमिन अज़ीम, बेशक इहो वॾे ॾींहं जो अज़ाब हो। पाछे वारो अज़ाब छा हो? जो गर्मी थी, हिननि जे इलाइक़े में गर्मी थी, शदीद गर्मी थी, एॾी गर्मी थी जो माण्हू बेचैन थी विया। उन खां पोइ हिकिड़ो ककर आयो जेको हिननि जे ॻोठ खां थोरो ॻोठ जे वेझो अची वियो, ऐं उन ककर जे हेठां थधी हीर वांगुरु हवा हली। त ही सभु जेके आहिनि ॻोठ वारा, उहे गर्मीअ खां त हूअं ई बेचैन हुआ। जेॾी महिल उन्हनि खे ख़बर पई त हिते जेको उहे सभु अची उन ककर जे हेठां वेठा, त भई हिते असांखे मज़ो पियो अचे, हिते कुझु राहत अचे। अल्लाह जो शान उन ककर मां बाहि जा उल्हा वसिया हिननि जे मथां, ऐं सभिनी खे साड़े फुलियार करे छॾियो। इन्न फी ज़ालिक लआया वमा कान अक्सरुहुम मुमिनीन व इन्न रब्बक लहुवल अज़ीज़ुर रहीम। बेशक इन वाक़े में इबरत जी वॾी निशानी आहे, ऐं उन जे बावजूदु इन्हनि मां अक्सर मञण वारा न आहिनि। ऐं बेशक तुंहिंजो रब यकीनन वॾे इक़्तिदार वारो ऐं वॾे रहम वारो आहे, जो करे त सभु कुझु सघे थो, पर फ़ौरन कोन थो पकड़े, जो हुनजी आदत आहे, हू रहम करण वारो आहे, उन करे फ़ौरन कोन थो पकड़े। पर गुनहगार खे बेडपो न थी वञणु घुरिजे त कोन ॿियो पकड़े माना पकड़ींदो बि कोन, न, गुनाह ते अल्लाह जी पकड़ ज़रूरु ईंदी। पोइ हिते अचे ऐं हिते सवेर अचे या देर सां अचे या आख़िरत में अचे। अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी खे सही सम्झ जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, क़ुरान पाक सही सम्झी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।